खली साहब ने मरकज़ी क़यादत जे अॻुवान खे अधिकार चवां थो जो असांजे मुज़ाहरे में हिन बुख हड़ताल में शिरकत कई आहे। मां शहर सां पंहिंजे आवाज़ जो बेर पसारियो वेठो आहियां उते डूंगर ॾारे वेंदासीं इंशाअल्लाह। मां मुराद अली शाह खां पुछां थो पियां त आया तूं सिंध जो वज़ीर आला आहीं या तूं IMF जो नुमाइंदो आहीं? पंजाब में DRS 70% मिले त IMF खे परवाह ई कान्हे, KPK में मिले IMF खे परवाह कान्हे, बलोचिस्तान में मिले IMF खे परवाह कान्हे, सिंध में मिले सिंध खे त माना उते IMF खे बर्बादी थी वई। कलो को ॾींहुं उहे तव्हांजा मेंबर, उहे तव्हांजा मिनिस्टर, उहे तव्हांजा वज़ीर जिन खे मोटरसाइकिल में न हुए जो फाखुरनि चाढ़नि था IMF खे परवाह कान्हे। इन पेशावर में माण्हुनि जो को लंडन में कुझु आहे, दुबई में का प्लाट आहिनि, सिंगापुर में कुझु आहे। हिकु से वीचारा उहो ई आहिनि जिन पेट पूजा करण वारा आहिनि, हिन जो पेट पूरत कान थी थिए, हिन बचनि ॿारनि जी तारीफ़ नथी थिए। हिते IMF खे ख़बर पई आहे तूं मुनाफ़िक़ आहीं, पंहिंजनि वॾनि जो मुनाफ़िक़ आहीं, पंहिंजे वारनि जो तूं सचो हक़ो कुटंदा आहीं जो तोखे पंहिंजे पीउ जे नक्शे क़दम ते हलण में तोखे शर्म थो थिए। तुंहिंजो पीउ अहिड़ो कोन हुयो जो तूं पैदा थियो आहीं, तूं पंहिंजे सिंध धरती जो दुश्मन आहीं। अॼु इहा ई पार्टी सुभाणे असां वटि ईंदी, सभिनी वटि ईंदी, छा हिनखे वोट मिलंदा? अची सिंध जो मसइलो सॼो IMF जो असां ते पियो आहे। तव्हां हिते $1 खाई आओ तॾहिं IMF खे परवाह ई कान्हे। बाक़ी जेकॾहिं मुलाज़िम 70% पगार वधाए थो, तूं 100 पगार वधाई आहे तॾहिं IMF खे ख़बर कान हुई। हाणे रुॻो असांखे ख़बर पई आहे तोखे त जेके मुलाज़िम पेशा माण्हू आहिनि उहे खट ते वेंदा, हुनजा बचा हूंदा, उन्हनि खे टेबलेट न मिलंदो, उन्हनि खे गोरियूं न मिलंदियूं, उन्हनि खे काई शइ न मिलंदी, उते तोखे फ़र्क़ु पवंदो तुंहिंजो IMF तरक़ी कंदो। तूं ज़ालिम आहीं, ॿियो को बि कोन्हे, तुंहिंजे नसीब में लिखियलु आहे, को लानतूं लिखियलु आहिनि। ॿिया बि कई निमरूद अरगून ॿिया कया, उन्हनि खे हिकिड़ो ॿियो इज़ाफ़ो थी वियो त हाणे मुराद शाह ते बि शयूं लॻी वेंदियूं। तूं पंहिंजे नसुल खे अॼु बि तुंहिंजे लाइ टाइम आहे। सैयद आहीं, जेके सैयद जो औलाद आहीं त सैयद जो इहो कमु कोन जो पंहिंजा रोज़गार सैयद पंहिंजे पेट खे पोटे करे ॿिन्ही खे सखावत कंदा। तूं अलाए किथां जो छा आयो, जुमे जे ॾींहं वारो ख़बर न आहे अलाए किथां जो ई असां ते तो ज़ुल्म ते वधायो आहे। ग़रीब माण्हू न्याणियूं असांजे सिंध जूं सॼो ॾींहुं सराप आहे त बि तोखे हुनजो ख़्यालु नथो थिए, त बि तोखे हुनजो हया नथो थिए। मां उमेद थो कयां त इंशाअल्लाह को ॾींहुं परे कोन्हे असांजी ज़िंदगी जो हर ॾींहुं जीअं पोइ बि असांजी मज़बूती हलंदी। इंशाअल्लाह असां वधि वधि पंहिंजी मज़बूती सां, पंहिंजे हिमत सां असां हिन प्रोग्राम खे सगारो कंदासीं। तारीख़ खे को ॾींहुं परे न आहे, ईअं न थिए तव्हां सां जीअं श्रीलंका वारनि सां थियो, ईअं न थिए